मुल्की सियासत में नओं मोड़। माज़ीअ जे कतर मुखालफ़न पीटीआई ऐं जेयूआई में पहिरियों भेरो राब्तो। बैरिस्टर गौहर ख़ान जी अॻवाणी में पीटीआई जो 5 रुकनी वफ़द अॼु राति जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात कंदो। ज़रियनि मूजिब पीटीआई तरफ़ां जेयूआई खे गॾिजी हुकूमत ठाहिण जी दावत ॾिनी वेंदी। मौलाना फज़लुर रहमान बि पीटीआई सां राब्ते जी तस्दीक़ कंदे चयो आहे त तहरीक इंसाफ़ जा अॻवान मुलाक़ात करण लाइ अचनि पिया। मुलाक़ात में ख़बर पवंदी त हू कहिड़ियूं ॻाल्हियूं करण अचनि पिया। पीटीआई वज़ीर आज़म लाइ उमर अयूब ऐं पंजाब जे वॾे वज़ीर लाइ मियां असलम इक़बाल खे उम्मीदवार नामज़द करे छॾियो। चूंडुनि में मुबैना धांधुलनि ख़िलाफ़ छंछरु ॾियारे समूरे मुल्क में पुरअमन एहतजाज जो ऐलान। आडियाला जेल ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हाईंदे बैरिस्टर गौहर ख़ान चयो आहे त पीटीआई जे मैंडेट ते धाड़ो हयो वियो। पंहिंजे मैंडेट जो हर फोरम ते दिफ़ा कंदासीं। पीपुल्स पार्टी मुस्लिम लीग या एमक्यूएम सां कंहिं बि क़िस्म जो इतिहाद न थींदो। पीटीआई जी सियासत इक़्तिदार लाइ नाहे। पीटीआई वफ़ाक़ पंजाब ऐं कैपी में हुकूमत ठाहींदी। उमर अयूब वज़ीर आज़म, मियां असलम इक़बाल वज़ीर आला पंजाब जो उम्मीदवार हूंदो। पीटीआई जी सियासत अवाम जी भलाई लाइ आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां कोऑर्डिनेशन कमेटी जी मुलाक़ात। ज़रदारी हाउस में मुलाक़ात दौरान कमर ज़मान कायरा, सैयद मुराद अली शाह, सनाउल्ला ज़हरी, शुजा खान, सईद गनी, नदीम अफजल चंद ऐं बहादुर खान सहर जी शिरकत। बिलावल भुट्टो ज़रदारी खे कमेटी जे मेंबर सियासी पार्टियुनि विच में ॻाल्हियुनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। पीटीआई बानी जो अमेरिका ते सदाईं आमरन ऐं करप्ट माण्हुनि जी सरपरस्ती करण जो इल्ज़ाम। गॾोगॾु अमेरिका खे पाकिस्तान में चूंडुनि दौरान थियल धांधुली ते आवाज़ उथारण जी बि दरख़्वास्त। पीटीआई बानी चयो आहे त अमेरिका सदाईं आमरन ऐं करप्ट सियासतदाननि जी सरपरस्ती कई आहे। हाणे अमेरिका इलेक्शन में थियल धांधुली ते नज़र रखे। इलेक्शन बाबति परॾेही नसीहतुनि जी ज़रूरत नाहे। चूंडू पाकिस्तान जो अंदरूनी मामलो आहे। परॾेही तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच चयो आहे त पाकिस्तानियुनि खां सवाइ कंहिं ॿिए खे बि चूंडनि वारे अमल ते ॻाल्हाइण जो हक़ नाहे। चूंडू पाकिस्तान जो अंदरूनी मामलो आहे। पीएस अणा उबावड़ो जे 2 पोलिंग स्टेशन ते ॿीहर चूंड। आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब डर 1147 वोट खणी ॿीहर खटे वियो। 805 वोट खणंदड़ पीपी उम्मीदवार शेरियार शहर खे शिकस्त। पीएस अणा जे 2 पोलिंग स्टेशन 161 चाकर कोलाची ऐं पोलिंग स्टेशन 162 मोहम्मद कलोड़ ते ॿीहर इलेक्शन थी। गैरतमी गैर सरकारी नतीजनि मूजिब आज़ाद उम्मीदवार 2 पोलिंग स्टेशन तां कामयाबी माणे वरिती। पीएस जे टोटल 188 पोलिंग स्टेशन तां आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब हुसैन डर 57,427 वोट खणी कामयाब। पीपी उम्मीदवार शेरियार शहर खे 55,510 वोट मिलिया। मेहताब डर खे 1,922 वोटनि जी सरसरी सां सुभारो थियो। जीटीए पारां सुभाणे जामशोरो में ऐलानियल धरणे जी तयारियूं। मुख़्तलिफ़ शहरनि खां पैदल काफ़िला पहुचण जो सिलसिलो जारी। जमात इस्लामी ऐं पीटीआई बि जीटीए जे धरणे में शिरकत जो ऐलान करे छॾियो। जीटीए अॻवाननि हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सिंध में इलेक्शन 12 खरब रुपयनि में खपाई वई। नतीजा कंहिं बि सूरत में क़बूल न कया वेंदा। सुभाणे वारे धरणे में पीर पागारो बि शिरकत कंदो। असांजो हिकु ई मुतालबो आहे त ॿीहर इलेक्शन कराई वञे। मुखालफ़न राब्तो करे 10 सीटुनि जी फरमाइश कई। फरमाइशी प्रोग्राम पूरो न थियण ते रोड बंदि कया पिया वञनि। पीपुल्स पार्टी अॻवान शाज़ियाता मरी जी टीडीए खे सियासी यतीमनि जो टोलो करार ॾेई छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शाज़िया मरी चयो आहे त पीपी वफ़ाक़ी काबीना जो हिसो न बणिजंदी। पार्लियामेंट में अवाम जो आवाज़ बणिजंदासीं। चूंडनि में मुबैना धांधलियुनि ख़िलाफ़ जेयूआई जो कराची में इलेक्शन कमीशन जे ऑफिस ॿाहिरां धरणो। कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। राशिद महमूद सुमरो चयो आहे त 2008 खां असांजो मैंडेट चोरायो पियो वञे। मौजूदा इलेक्शन में भी इसराइल खिलाफ वेहण ते सज़ा ॾिनी वई।
ही वक्त एस्टेब्लिशमेंट के निशानो बनाइण जो न आहे। सियासत बदिरां मुल्क के बचाइण लाइ किरदार अदा करण घुर्जे। रियासत के बचाइण लाइ पंहिंजे हिस्से जी कुर्बानी ॾियण घुर्जे। ॾुखियुनि हालातुनि में फ़ैसिलनि जी ज़रूरत आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त पाकिस्तान में दहशतगर्दी समेत मुख़्तलिफ़ ख़तरनि बावजूद पुरअमन चूंडूं थियूं। खेनि बि चूंडुनि में वधीक सीटुनि जी उमीद हुई, पोइ बि शुकुर कनि पिया। घटि सीटूं मिलण बावजूद असां वावेला न पिया करियूं। मुस्तफ़ा कमाल चयो आहे त पीटीआई चूंडुनि में कामयाब थींदड़नि ते एस्टेब्लिशमेंट जी पुठभराई जो इल्ज़ाम लगाए पई। रियासती इदारनि खे ख़राब चवण वारी रवश ठीक न आहे। काफ लीग सरबराह चौधरी शुजात हुसैन जी अडियाला जेल में चौधरी परवेज़ इलाही सां मुलाकात। मुस्लिम लीग काफ जे तर्जुमान मुस्तफ़ा मलिक चयो आहे त मुलाकात में चौधरी वजाहत, चौधरी शफी हुसैन, चौधरी सादिक ऐं मंतहा अशरफ शरीक हुआ। इजलास मुकम्मल तौर गैर सियासी हो। मुलाकात के सियासी रंग ॾियण ग़लत आहे। मुल्की ऐं सियासी सूरतहाल ते का बि ॻाल्हि ॿोल नाहे थी। आज़ाद कश्मीर जी इलेक्शन कमीशन कैपी लाइ पीटीआई जे नामज़द वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। डेरा इस्माइल खान जे डिप्टी कमिश्नर खे अली अमीन गंडापुर खे गिरफ़्तार करे 28 फेबरवरी ते पेश करण जो हुकुम। अली अमीन गंडापुर ते चूंड ज़ाब्तनि जी भञकड़ी करण जो इल्ज़ाम आहे। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड फास्ट बॉलर हारिस रऊफ़ जो सेंट्रल कॉन्ट्रैक्ट ख़त्म करे छॾियो। पीसीबी तरफ़ां जारी कयल बयान मूजिब इहो फ़ैसिलो 2023-24 जे ऑस्ट्रेलिया जे दौरे लाइ पाकिस्तान जी टेस्ट स्क्वाड में शामिल थियण खां इनकार जी जांच जी रोशनी में कयो वियो। पीसीबी जे हिक कमेटी पारां तफ़सीली ॿुधणी बाद ऐं मामले में मुलविस समूरनि स्टेक होल्डर्स जो मौक़िफ़ ॿुधण खां पोइ हारिस जो सेंट्रल कॉन्ट्रैक्ट 1 दिसंबर 2023 खां ख़त्म कयो वियो आहे ऐं खेसि 30 जून 2024 ताईं कंहिं बि परॾेही लीग में खेॾण लाइ एनओसी जारी न कई वेंदी। ऐं गॾियल अरब अमारतुनि जे शहर अबूधाबी में पहिरें मंदर जो इफ़्तिताह थी वियो। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी मंदर जो इफ़्तिताह कयो।